जय झूलेलाल। मुंहिंजे चैनल सिंध समाज में तव्हां सभिनि जो स्वागत आहे। अॼु पंहिंजी सिंधी मिठड़ी ॿोलीअ में मां तव्हांजे लाइ खणी आई आहियां कारकत महीने जी कथाऊं। अॼु मां तव्हांखे अध्याय 5 जी कथा ॿुधाईंदसि। लेकिन अगरि तव्हां मुंहिंजे चैनल ते पहिरियों बार आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब कंदा, पासे में ॾिनल बेल आइकन खे ज़रूरु क्लिक कंदा, जंहिंसां कि तव्हांखे मुंहिंजे नए वीडियो जो नोटिफिकेशन सभिनि खां पहिरीं मिले। त हलो त पाण शुरू था कयूं अध्याय 5 जी कथा। नारद मुनि राजा पृथुअ खे ऐं श्री कृष्ण भॻवान सतभामा खे चयो त मां तोखे कार्तिक जे महीने जी सॼी विधि थो ॿुधायां, जंहिंजे साधन करण सां मनुष्य याने नर या नारी भव सागर मां तरी था वञनि। असु सुधी एकादशीअ खां कार्तिक साधन करण जो संकल्प करे 4 घड़ियूं राति पई हुजे त उते सनानु करे शाम जो उत्तर तरफ़ ॾे पंधु करे ऐं राति जो ॾखण तरफ़ डबनि मथां पेर न रखे ब्रह्मचारीअ खे ॿीणो कर्म करणु घुरिजे। गृहस्थीअ खे चवणो, स्त्री ऐं शूद्र खे अधु, दिलि में सचाई ऐं पवित्रता, सिज उभरण खां अॻु ॾंदण करण करे उमिरि वधे थी, ॾंदण निम जो हुअणु घुरिजे। श्राद्ध या विर्त वारे ॾींहुं वण मां ॾंदण न पटणु घुरिजे। एकम छठ नवम एकादशी उमास आर्तवार सिज ऐं चंड ग्रहण ॾींहुं ॾंदण न करणु घुरिजे। उन्हनि ॾींहंनि में पाणीअ जी गुरड़ियुनि सां ॾंद ऐं वात सफ़ा करणु घुरिजे। काडरी वण या ॿियनि बांस वारे वणनि जो ॾंदण न करणु घुरिजे ऐं 2 घड़ियूं राति पई हुजनि त इष्ट देव जे मंदिर में वञी हरि कीर्तन करणु घुरिजनि। श्री कृष्ण भॻवानु चवे थो त जिते हरि नाम जो कीर्तन भक्ति भाव ऐं वेदनि जो यश गुणवान ॻाइजे थो उते मां वसां थो ऐं वैकुंठ में श्री विष्णु ऐं देवीअ जो पूॼन करणु घुरिजे। श्री कृष्ण भॻवानु चयो त मनुष्य निमाणो थी रहे, अहंकार अभिमान न करे, दिलि में दया धारे ऐं अधीन थी प्रभु परमात्मा खे प्रार्थना करे त हे परमात्मा, हे देव, मां कर्म न ॼाणा, धर्म न ॼाणा, भक्ति भाव न ॼाणा, तुंहिंजे अधीन आहियां, शरण आए जी लज रख। तंहिं बैदि शक्ति अनुसार दान पुण्य करणु घुरिजनि। इते श्री पद्म पुराण कार्तिक माहत्म जो 5 अध्याय पूरो थियो। बोल श्री कृष्ण कन्हैया लाल की जय। जय झूलेलाल।